अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जियो जो ड्रामे सांवल यार पिया जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुको आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब कर हाल ते क्लिक कंदा दोस्तों। अॼु तव्हांखे हिकु वॾी ख़बर ॾियण वारा आहियूं हिन ड्रामे जे बारे में। त वीडियो खे मुकमल ॾिसंदा दोस्तों त हलो त पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी त दोस्तों, जीअं त असलम जेको आहे त पंहिंजे बचपन जी ग़लतियूं जेके अञा ताईं माना दोहराईंदो थो अचे, अञा बि उन्हनि खां छिरकंदो थो अचे दोस्तों, त उहो तव्हांखे अपडेट ॾींदासीं अॼु। त जेको आहे त बचपन जॾहिं इहा पिया ॼाई हुई असलम खे, त जेका त इहा पिया जेका त मूसा जुआरी जेको आहे ॾाढो हलाईंदड़ जेको त उन सां दाव में रखी करे हाराए चुको आहे। ऐं हीअ जेका त हाणे मूसा जी अमानत आहे असलम वटि, तंहिंजे करे हू हर शहर हर इलाइक़ा माना बदिलींदो रहे थो। जिते बि हुनखे मूसा जे माण्हुनि जी या मूसा जी धप पए थी त उहो इलाइक़ो हू छॾे वञे थो दोस्तों। त इन जो राज़ इहो ई आहे त हीअ जेका छोकिरी पिया आहे त उहा हिन जुआ में हाराए छॾी आहे नंढपिण खां वठी। हाणे उहा जवान थी वई आहे, हाणे हू जेका त मूसा जी अमानत आहे असलम वटि दोस्तों। जी दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में सांवल जेको आहे त असलम जे घर ईंदो ऐं जेका सांवल असलम उन्हनि खां पुछंदो त तव्हां केरु आहियो, तंहिं ते माना हू चवंदा सांवल जा साथी। त हीअ जेको आहे सांवल आहे ऐं हीअ सॼो इलाइक़ो सांवल जो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सांवल छो ऐं छाजे लाइ ईंदो, त हू पिया हुनजी जेको आहे त पिया जो दीदार करणु ईंदो, छो त पिया हिक ई नज़र सां हुनखे वणी वई आहे दोस्तों। ऐं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सांवल पहिरियां खां वठी इश्क मिज़ाज रहियो आहे। जीअं त पहिरियां बि हुनजो हिकु इश्क हुयो जेको कंहिं छोकिरीअ सां, ससुई नाले छोकिरीअ सां इश्क हुयो सांवल जो, जेको हुनजे वालिद साहब माना हुनखे ग़रीब सम्झी करे हुन छोकिरीअ जो संग न ॾिनो ऐं हुनखे मारे पीटे करे माना उछलाए छॾियो, ॿाहिरि कढी छॾियो, पंहिंजी माना धीउ जे क़ाबिल न सम्झो। तंहिंजे करे माना सांवल जेको आहे त ॾुख जा गाना वग़ैरह ॿुधे थो ऐं पंहिंजे माना मसरूफ़ियत में गुम आहे ऐं हर वक़्तु हू उदास रहे थो दोस्तों। जी दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त पिया जी माउ जेका आहे त असलम खे चवंदी त जेका त पिया मूंखां हर हर सवाल थी करे त जेको मुंहिंजो पिया बाबा असलम आहे मूं त उहो हर महीने हर ॿिए महीने टे महीने घर छो थो चेंज करे, त इहा असांखे ख़बर हुअणु खपे त छा हुनखे को ख़ौफ़ आहे, हुनखे को डपु आहे। पर दोस्तों असलम उन्हनि खे कुझु बि न ॿुधाईंदो, अञा बि हू पंहिंजी जेका ॻाल्हि आहे त उहा पंहिंजे सीने में दफ़न रखंदो। जी दोस्तों, त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त के नामालूम माण्हू जेके त असलम जे घर में जेको नओं शिफ्ट थियो आहे नए घर में, त उन घर में दाख़िल थींदा ऐं असलम उन्हनि खां सवाल कंदो त तव्हां केरु आहियो ऐं केरु न आहियो, मां तव्हांखे नथो सुञाणां, पर जेके तव्हां माना कुंडी खड़काइण खां अॻु में मुंहिंजे घर में दाख़िल थिया आहियो त इहो तव्हांजो कहिड़ो तरीक़ो आहे। त हू चवंदा त असां कुंडी खड़काइण वारा न आहियूं, असां जंहिंजे तंहिंजे घर में घिरी सघूं था। जी दोस्तों, त वधीक कमु कंदासीं नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।